अल्लाह साईं को सेहत रखे, ईमान काम रखे। लेता भी हुजे इंसान में सच्चाई ईमानदारी तो उत्साह तव्हांखे मिले त कीअं माण्हू महिनत सां ईमानदारी सां अॻिते वधी सघनि था। जमाल साहब जी ऑफिस ही पोते झाड़ू पोची कंदासीं सॼो ॾींहुं पकोड़ा स्टाफ ते मज़दूरी कंदो 100 रुपया मज़दूरी हूंदी न ठहियो त वरी ॿिए महीने में 10 लख कमाइजे लख थी वियो त वरी 10 लख अची वेंदा ॿिए। अच्छा। पर टारगेट हुजणु खपे तव्हांजो माइंड जेतिरो अची वञनि था हज़ारे नौजवान इहो कमु करणु हाँ। एतिरी गुंजाइश आहे उन्हनि खे रोज़गार मिलंदो। सर हिते मिली सघे हिन ही शहर हींअर दुबई ते मूं वटि को बि नौजवान अचे सचाई सां कमु करे ऐं हिनखे ऑफिस खोले ॾेई सघां थो। अच्छा। रियल एस्टेट एजेंसी ऑफिस उन खां पोइ हिकु बाइक बि ॾेई सघां थो उन खां पोइ हुनजो रेंट बि भरे ॾेई सघां थो। माशाल्लाह ज़बरदस्त। ऐं घर जो ख़र्चु भले साल जो चवंदो न त 6 लख रुपया ॾेई ॾींदासीं। सर मां हींअर चेक कढी जी अल्लाह जो शुक्र आहे बिज़नेस मां हर शइ दुकान पंहिंजो कयो आहे जाइ वरिती आहे गाॾियूं बि आहिनि माशाल्लाह बिज़नेस ई आहे शइ। संदसि दावा आहे त हू ज़ीरो खां हीरो थियो आहे। चवे थो मां त पकोड़ा स्टाफ वटि 100 रुपया ॾिहाड़ी ते मज़दूरी कंदो हुउसि। अलाह पाक जे करम सां अॻिते वधियो आहियां। दावा अथसि त पंहिंजी महिनत ऐं ईमानदारीअ सां ख़ुशहाली माणी अथमि। विघिन ऐं ऊचियुनि इमारतुनि विच में कुशादनि रस्तनि ऐं सोड़ियुनि घिटियुनि में हू रिज़्क़ ॻोल्हींदो रहियो त उन रब रज़ाक संदसि सभु सणायूं करे छॾियूं। हू सिंध जे नौजवाननि लाइ रोल मॉडल न बि हुजे पर उत्साहींदड़ किरदारु ज़रूरु आहे। हू केरु आहे छा कंदो आहे संदसि दावाउनि में केतिरो दम आहे इहो सभु अव्हां ॼाणे सघंदव हिन ई वीलाग में। त जेकॾहिं अव्हां अॼोकी वीडियो आख़िर ताईं ॾिठी त तव्हांखे कुझु सिखण ऐं अॻिते वधण लाइ उत्साह ज़रूरु मिलंदो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आउं मौजूदु आहियां कासिमाबाद में। हिन वक़्तु हैदराबाद में कासिमाबाद जी पंहिंजी अहमियत आहे। कासिमाबाद खे मिनी दुबई बि चयो वञे थो छाकाणि त हिते वॾी ख़ुशहाली आहे, वॾो पैसो आहे माण्हुनि वटि। कामोरा बि रहनि था, वॾेरा बि रहनि था। अॼु तव्हांखे हिकु अहिड़े किरदार सां मिलाईंदासीं जेको 100 रुपया मज़दूरी खां उन पंहिंजे कम जी शुरूआति कई। मज़दूर हो 100 रुपया ॾियाड़ी खणंदो, हाणे माशाअल्लाह उन पाण खे ठीकु ठाकु स्टेबल करे वरितो आहे। कहिड़ो बिज़नेस कंदो, केरु आहे उहो, हींअर केतिरो कमाए थो, छा छा ठाहियो अथसि, तव्हांखे सभु ॾिसण ऐं ॿुधण लाइ मिलंदो। हीअ स्टोरी हीअ वीलाग करण जो मक़सदु इहो आहे त हिन बिज़नेस जे बारे में तव्हांखे टिप्स ॿुधाए सघूं, इनकरेज करे सघूं ऐं हीउ कमु कीअं हले थो, जा नौजवान हिन में कामयाबु थी सघनि था या नथा थी सघनि, इहो सभु कुझु तव्हांखे ॿुधाईंदासीं ऐं ॾेखारींदासीं। त पंहिंजे भाउ जो हीउ चैनल सब्सक्राइब कयो ऐं वीडियो आख़िर ताईं ज़रूरु ॾिसिजो। सिंधी नौजवान आहे, हाणे नौजवान खां थोरो अॻिते वधूं पिया। अॻिते वधी विया आहियूं सर। असां त इलाही अॻिते वधी वियासीं सर असां सम्झो त 39 में माना सही आहे। सम्झो अची आहियूं। हा, सिंधी भाउ असांजो रियल एस्टेट जे बिज़नेस मां माशाअल्लाह अॻिते वधियो। मूंखे ख़बर पई आहे त हीउ मज़दूरी कंदो माशाअल्लाह। हींअर हिन जी जिते ऑफिस आहे कासिमाबाद जो हैप्पी होम्स अलमदार चौक खां अॻिते जेको गुलिस्तान सजाद तरफ़ रस्तो वञे थो उन ते मेन लोकेशन ते ऑफिस आहे, रोड ते ऑफिस आहे। इहा हुन जी माशाअल्लाह पंहिंजी आहे ऐं हिन जी ठीकु ठाकु मालियत आहे। उनखां सवाइ भाउ छा छा ठाहियो आहे, हिन जी कहाणी छा आहे, कॾहिं हिन पंहिंजो हीउ रियल एस्टेट जो कारोबार शुरू कयो, भाउ सां कचहरी कयूं था। भाउ जो नालो आहे बाबर काका। बाबर भाउ छा हाल आहे, ख़ुशि आहियो? सभु सर दुआ अल्हम्दुलिल्लाह फर्स्ट क्लास आईंदो तव्हां ॿुधायो कीअं पियो हले तव्हांजो कमकार अॼुकल्ह? शुक्र अल्हम्दुलिल्लाह बहितरीन। अच्छा। अल्लाह जो शुक्र आहे, बसि महिनत में अज़मत आहे। ऐं अल्लाह जो शुक्र असांजो त एज़ ए मुंहिंजो को पार्टनर बि कोन्हे। हिकिड़ो मुंहिंजो क़ाबिल एहतराम प्यारो दोस्त एडवाइज़र मसो जतोई साहब आहे। असां सां कंसल्ट माना सॼो सिस्टम आहे। असां आउं त हिकु मज़दूर पकोड़ा स्टाफ जो मज़दूर आहियां। ऐं सिधी ॻाल्हि कंदुसि त अॼु बि आउं मुंहिंजी मज़दूरी कंदुसि न त मूं लाइ को मसइलो न आहे, छो त असां आई उते आहियूं वरी जे पोइ ते बि वियासीं त करे सघूं था। अल्लाह साईं को सेहत रखे, ईमान काम लेता ॿी हुजे इंसान में सच्चाई ईमानदारी। हे बिज़नेस असांजो हलंदो आहे ज़ुबान ते जी, ऐं ज़ुबान आहे त कमु हले पियो। अल्लाह जो शुक्र मुंहिंजो माना हिन महिल 6 साल थियो त कंहिंसां माना घणी पार्टनरशिप कोन्हे। पंहिंजो दुकानु आहे। आयासीं त रेंट ते वरितोसीं, वरी परचेस कयोसीं उन हवाले सां। बाक़ी एज़ ए ब्रोकर थी आयासीं। मोबाइल ब्रोकर हूंदो आहे, सो बि को कंहिंजे नाले सां माण्हू वञी लॻे त यार हाणे बसि अदा हिन खे कम ते रखो या न।
मथा बोर्ड तां नंबर खयंसीं जमाली साहब इनायत ला जमाली साहब जी ऑफिस ई पोइ उते झाड़ू पोची कंदासीं अच्छा पोइ मिड़ई ॿुहारी ॾेई वेहंदासीं कम जी बि ख़बर कान जीअं माना कंहिंखे खणी वञी सम्झ त जेल में छॾियसि बसि हीअं माना कमु पियो माण्हू करे उन हिसाब सां सही आहे। बसि पोइ हुन बि कमकार कयोसीं अलाह जो शुक्र रब जा करोड़ सां पोइ वरी मोबाइल ब्रोकर पोइ वरी पार्टनरशिप में असलम चांडियो साईं मरहूम आसिफ शाह सां वरी हिते ॿिया बि कुझु पार्टनर आया पर पोइ मज़ो न थियो। ॿिनि स्टेट एजेंसियुनि ते मूं कमु कयो आहे अलीबाग ते ऐं बि हुते हुई होस्टन जे नाले सां हिल्टन जे नाले सां गोल्डन सेंट प्लाज़ा में। पोइ उन खां पोइ 2019 में मूं पंहिंजी पाण ऑफिस रेंट ते वरिती पोइ वरी परचेस कईसूं पोइ उन खां पोइ बिज़नेस शुरू कई पंहिंजी आहे अलाह शुक्र हिन में असांखे हिन महिल सुठो प्रॉफिट। आउं त चवां त सभिनी नौजवाननि खे इहो मैसेज कंदुसि त पढ़ाई तमामु बहितरीनु शइ आहे इल्मु तमामु बहितरीनु पर फस्ट प्रायोरिटी इहा त पंहिंजो बिज़नेस करियो ऐं बिज़नेस अॼु असां ऐं सच ॿुधायां मूं वटि हींअर मूंसां जेके क्लास फेलू आहिनि न जेके मूंसां गॾु पढ़िया हा न उहे बि अॼु अलाह साईं हुननि खे ख़ुशि रखे जिते आहिनि ख़ुशि आहिनि पर मां तकबर कोन थो खणा पर फ़ख़ुर सां थो चवां त मज़दूर थी करे मूं एतिरो कयो हूंदो जो प्रोफेसर या लेक्चरार बि मां नथो चाहियां त कोन थो करे सघे छो त हुन वीचारे जो लख ॾेढ ॿ लख में गुज़ारे सर मां हुननि सां कोन लख ॿ वॾी ॻाल्हि आहे पर अॼोके दौर जे हिसाब सां महांगाई जे हिसाब सां ॻाल्हि तव्हांजी कटियां थो हिकिड़ो जवाबु ॾियो मूंखे हिकिड़े सुवाल जो जवाबु ॾियो तव्हां केतिरनि लेक्चरारनि जेतिरी पघार तव्हां कमाए वठो था? मुंहिंजी लेक्चरारनि जे हिसाब सां जे आउं जे हिन 2025 जो टेंडर जे हणा न त सम्झो उहो रिटायरमेंट करे अचनि। अच्छा हिकिड़े महीने न महीने न मूं 8 महीननि में सिधी ॻाल्हि ॿुधाए छॾिया मूं गंज कमायो 8 महीननि में मार्केट हली आहे बाक़ी महीने जी कास्ट मुंहिंजी 5 लख कमाए वठो था 5 लख खां माना मुंहिंजी टारगेट हूंदी आहे त 5 लख ठहे न ठहियो त वरी ॿिए महीने में 10 लख कमाइजे लख थी वियो त वरी 10 लख अची वेंदा ॿिए पर टारगेट हुजणु खपे तव्हांजो माइंड जेतिरो वधीक सोचींदो न ओतिरो। हाणे मज़दूर सॼो ॾींहुं पकोड़ा स्टाफ ते मज़दूरी कंदो 100 रुपया मज़दूरी हूंदी आउं तो चवां त ज़िंदगी में ॾुखे में ॾुखियो कमु जेको न बा ख़ुदा जो वण थो अचे त मां थो चवां त मज़दूरी आहे वञी उते तव्हां तगारी खणे फरास टू असां ठाहियो हींअर पाम जी ऑफिस ते इन में जेका ज़मीन आहे न इते या जमालिन जी ज़मीन इते ख़ुदा जी बसि नथा चऊं त इते असां वाड़ो मूं ठाहियो जमालिन उते अॼु उते जा प्लाट असां खपायूं पिया हाणे उते ॾाढी घटि माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके मतिलबु त हेठां खां मथे ईंदा आहिनि ऐं उहो पंहिंजे माज़ी बाबति डिस्कस कंदा आहिनि ऐं फ़ख़्रिया नमूने ॿुधाईंदा आहिनि इहा सुठी ॻाल्हि आहे इन में शर्माइण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? न इहो त फ़ख़्रु हुजणु घुरिजे न त यार जेको कुझु मूं कयो ॾिनो रब जी साईं जी ज़ात आहे अलाह ताला कयो आहे पर हक़लाल जे कम सां हक़लाल सां ईमानदारीअ सां महिनत सां अॻिते वधियो आहियां। मुंहिंजो माज़ी ही हो हिकिड़ा हूंदा आहिनि पोइढा उहा पोइढाइप ख़राबु आहे पर हिकिड़ा उहे जेके पंहिंजो माज़ी न विसारींदा आहिनि। भाउ बाबर जेका ॻाल्हि कई पंहिंजो माज़ी ॿुधायो त ॾाढी सुठी ॻाल्हि हुई। भाउ तव्हां नौजवाननि खे इनकरेज त कयो पिया पर थोरा तरीक़ा ॿुधायो न हिन फील्ड में अचण लाइ हिन बिज़नेस में अचण लाइ जेके असांजे ॿारड़ियुनि में ॻोठनि में तव्हां बि सईदाबाद सां तालुक़ु रखो था भले ॾिनई काका सां तालुक़ु आहे तव्हांजो उते जेके रहनि था लाड़ में जेके रहनि था उत्तर में जेके रहनि था उते कमु कनि वॾनि शहरनि में अची या हैदराबाद अचनि कीअं कमु शुरू कनि को नुक़सानु थींदो कोन थींदो कीअं अॻिते वधनि? सर नुक़सानु त अलाह साईं महिनत कंहिंजी राय कोन कंदो आहे ऐं महिनत में अज़मत आहे जेतिरो इंसानु करे थो। मां त चवां थो त फ़ख़ुर सां मां चवंदुसि जे रेड़ो बि हणा वञी न त पर उनखे ॾींदुसि टाइम फस्ट प्रायोरिटी आहे टाइम तव्हां ॾींदा हो ऐं थोरी लेवल ते भले तव्हां 10,000 5,000 8,000 रुपए जो को रेड़ो बि हणंदव न त तव्हांजो उन में बि बरकत थींदी। उन मां ॾिसो न इन माण्हू जेको हुतां हुतां वठण खां बहितर आहे त पंहिंजो बिज़नेस करे थोरो करे असां ज़मीनुनि जो बि कारोबार कयो माना उते असां ज़मीनूं बि कायूं आहिनि मूं ख़ुदि नंढे हूंदे में ज़मीन बि काई हालांकि अॻे खीर खपाइण वञिबो हो हिन महिल तव्हां रुॻो खीर रखो ॻोठ में बि एज़ ए ॻोठ में तव्हांखां खीर खपे खीर जी किलत हींअर खीर छा पर भाॼी जी किलत आहे भाॼी जी किलत आहे। असां न त चऊं असांजो सिंधी नौजवान खे इहो मैसेज कंदुसि तालीम पढ़ो ऐं उन खां पोइ फस्ट प्रायोरिटी आहे त बिज़नेस करे। हिन बिज़नेस किथां स्टार्ट कनि कीअं सिखनि केतिरो कमाए वठंदा शुरूआत में अॻिते कीअं वधंदा इहो थोरो 2-3 असांखे सर ऐं इहो तव्हांखे ॿुधाए पहिरीं त ॻाल्हि
हे असांजो बिज़नेस आहे त रियल एस्टेट वारनि खे त चवंदा आहिनि बाबा ही त इहो कूड़ था ॻाल्हाइनि, पर मां थो चवां सचाई सां हिते पहुतो आहियां ऐं तकबर कोन थो खणा, 100% चवां थो सचाई सां हिते पहुतो आहियां। ऐं कारोबार में पंहिंजी साख ज़बान सिधी कनि, धोखेबाज़ी न करे कंहिंसां। कम किथां खां शुरू कनि? पंहिंजे पाड़े खां शुरू कनि, कंहिं शहर में अचनि, हैदराबाद अचनि? सर शहर में ई अचनि, त फर्स्ट मैसेज आहे त शहर में अचनि, हैदराबाद अचनि या कराची अचनि, पर शहर में बरकत आहे। केतिरो पोटेंशियल आहे? मिसाल अची वञनि था हज़ारे नौजवान इहो कमु करणु, एतिरी गुंजाइश आहे उन्हनि खे रोज़गार मिलंदो? सर हिते मिली सघे थो। ही शहर हींअर दुबई अथव, ऐं कासमाबाद खे केरु मञे न मञे, कासमाबाद दुबई आहे। ये भाई है, इनका नाम है बाबर काका, मैं बता चुका हूँ। इनकी बड़ी दिलचस्प और बड़ी मोटिवेशनल स्टोरी है। ये बता रहे थे कि आज से कुछ साल कबल तक पकोड़ा चौक है, कासमाबाद ही का एक इलाका है, स्टाफ है, एक बाजार है, वहाँ पर ये बता रहे थे कि डेली 100 रुपए पे ये मजदूरी किया करते थे। 2007-8 में, 2007 और 8 में 9 आहिस्ता आहिस्ता इस बिजनेस में आए, फिर आहिस्ता आहिस्ता इन्होंने ग्रो किया माशाल्लाह। इसमें मुझे 13 साल हो गए। 13 साल हो गए। 13 सालों में क्या क्या बनाया आपने? यार 13 साल में तो 5 साल ऐसे जाते हैं खुदा की कसम, जैसे वॉलीबॉल नहीं होता है, हाँ। खेलने वाला बस उधर कर काम समझ में। 5 साल के बाद आपको वही देगा जो आपने 5 साल में इसको टाइम दिया है। आपने क्या क्या बना लिया है? ऑफिस बनाया है माशाल्लाह, उसके अलावा कितने बंगले वगैरह, गाड़ियां वगैरह? अल्लाह का शुक्र है, दुकान भी है, शॉप भी अपनी है, बंगला भी अपना है सिटीजन में, न्यू जीशान सोसाइटी में, उसमें 150 गज का बंगला है। 2021 में लिया था, 1 करोड़ का लिया था। अच्छा। और उसके बाद अब भी मैंने गाड़ी ली है HRV माशाल्लाह, HRV होंडा वाली 2024 मॉडल माशाल्लाह, ये 65 लाख रुपए की ली। हाँ, बाबर काका असांखे पंहिंजी गाॾी ॾेखारे पियो। असां इहो घटि ई कंदा आहियूं, असां न चाहींदा आहियूं यार शोबाज़ी कजे, पर हीअ जो मक़सदु इहो आहे थोरो उत्साह तव्हांखे मिले त कीअं माण्हू महिनत सां ईमानदारी सां अॻिते वधी सघनि था। सर अचो बसि वेहो था, बसि सही आहे, हिते ई कचहरी कयूं था। सो भाउ माशाल्लाह, अलाह साईं तव्हांखे अञा अॻिते वधाए। सिंध जे नौजवाननि लाइ कुझु कयो तव्हां, उन्हनि खे घटि में घटि ॿियो कुझु न, उनखे सही गाइडलाइन ॾियो, हीउ कमु सेखारियो। जी जी, तव्हांजे करे जेकॾहिं 10 नौजवान अॻिते अची विया, 5 अॻिते अची विया, त तव्हांखे वॾो अजुर मिलंदो, दुआ मिलंदी, ऐं सिंध जी तमामु वॾी ख़िदमत। मां हींअर बि चवां थो त मूं वटि को बि नौजवान अचे सचाई सां कमु करे, ऐं हिनखे ऑफिस बि खोले ॾेई सघां थो। अच्छा, रियल एस्टेट एजेंसी ऑफिस, उन खां पोइ हिकु बाइक बि ॾेई सघां थो, उन खां पोइ हुनजो रेंट बि भरे ॾेई सघां थो। माशाल्लाह, ज़बरदस्त। रेंट नौजवान अची वञे न, मां हुनखे ऑफिस खोले ॾींदुसि, कमु सम्झाईंदोसांसि, कमु अचो थो वञे, बिस्मिल्लाह करे आऊं तव्हांखे। दोस्तो उहो अचे हिन वटि, ईअं त अचणु चाहींदा, उहो अचे जो इरादे जो मज़बूत हुजे, इरादे मज़बूत हुजे, कदम बीहे, भाउ हुनजी हर शइ सां पहिरीं हुनजे घर जो बि असां ख़र्चु ॾींदासीं। ज़बरदस्त। ऐं घर जो ख़र्चु भले साल जो चवंदो न त 6 लाख रुपया ॾेई ॾींदासीं। वाह वाह। ऐं पर लिखत में इहो हूंदो त असां वटि हुजे, लिखण में एग्रीमेंट करे ॾे त बाबा तो वटि साल 6 लाख रुपया एडवांस में ॾेई छॾींदो। ज़बरदस्त। बा ख़ुदा इन में कूड़ वारी ॻाल्हि ई कोन्हे। अचे हींअर ऑफिस खोलियां पियो 2006 में सादिक लोना में, मुंहिंजी बाईपास ते मुंहिंजो पंहिंजो प्लाट आहे, उन में पंहिंजो प्रोजेक्ट पढ़ूं पिया प्लाज़ा जो। सही आहे। मसो जतोई साहब ऐं असांजो हुते कमर्शियल बि आहे, ऐं उते असां पंहिंजी सेकंड ऑफिस उते खोलियूं था, काका रियल एस्टेट। ज़बरदस्त। अलाह साईं तव्हांखे मुबारक करे। वधि खां वधि कोशिशि कयो, सिंध जे नौजवाननि खे उत्साह ॾियो, उन्हनि खे कमु सेखारियो, अॻिते आणियो। बिल्कुलु 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 सर। आउं त चवंदो हुनखे मैसेज कर, मुंहिंजा प्यारा भाइर आहिनि, महिनत कनि, को बि कमु कनि, कारोबार कनि, खीर खपाइनि या छा, को बि कमु कनि। ज़मीन में बि हींअर बरकत आहे, जे वेही करे हर को बि कमु करे न त बि सुठो कमु आहे। अचो पंहिंजी ऑफिस में हलूं था। दोस्तो ॻाल्हि इहा आहे त हींअर आर्टिफिशियल इंटेलिजेंस, सोशल मीडिया, डिजिटल स्किल्स, ई कॉमर्स जो दौरु आहे। इन में तमामु वॾो स्कोप आहे, वॾो पैसो आहे, इन में कोई शक कोन्हे। पर हाणे मसइलो इहो आहे त जेकॾहिं कंहिंखे इहो कमु न आहे करिणो, या कंहिंखे इहो कमु नथो अचे, त इन जो मतिलबु इहो थोरी आहे त उन खां सवाइ ॿियो को बि कमु कोन कंदो। न, ॿियो बि कराइण लाइ असां त उनखे चवंदासीं त बाबा कर करे हिते डेयरी खोले ॾियां खीर जी। हा न, सही आहे। अचो अचो, को कारो परचून जो दुकान खोले ॾियूंसि। बाबर जी जी जी, हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे चवां। जी जी जी, आहे थोरी कड़ी,
हा। घणा माण्हू मीडिया ते दावा करे छॾींदा आहिनि पर पोइ वरी वीचारा सर, नौजवान ईअं मूंसां थियो हिकिड़ो मूं कयो सर मां हींअर चेक कढी जी वियो वियो असां सम्झूं था भाऊ पोइ असां वरी जे ॾींदासीं न त असां हुन खां कमाईंदासीं वियो वियो Businessman- हा ॾींदासीं त कमाईंदासीं हे जेके- कमु वठण जो गुरबत हे असां वारा जेके इंजीनियर ॿाहिरि मुल्क था 10 लख रुपया वठण वञनि अदा असांजो छोकिरो दुबई में पियो कमाए कंपनी 10 लख थी ॾे 10 लख कंपनी जी चरी आहे जा हुन मां जूस कढंदी आहे 20 लख उहो खणंदी आहे हिनखे 10 लख थी ॾे सही का कंपनी हूंदी आहे अच्छा तव्हां कहिड़नि हिते कासिमाबाद में कहिड़नि सेक्टर्स मतिलबु फ्लैट्स में कमु कयो था प्लॉट्स में कमु कयो था बंगलोज़ में कमु कयो था रेंट ते कमु कयो था या सेल परचेज ते कमु कयो था सर मुंहिंजो हींअर तक़रीबन सेल परचेस ते जाम सेल आहे ऐं मुंहिंजो फोक्स जेको घणे में घणो टॉप ते कमु पियो हले न पाम जुमेरिया सादिगलोना साइमा डाउनटाउन माना पूरो सही आहे बाईपास उन खां पोइ हिते असां वटि बेंगलोर आहिनि उहे बि सेल परचेस करियूं पिया अब्दुल्ला गार्डन आहे या अब्दुल्ला स्पोर्ट्स आहे गुलशन शहर आहे या फ्लैट्स वग़ैरह आहिनि उहे बि सेल परचेस करियूं अच्छा चयो वञे थो हिन वक़्तु हूअं कोरोना खां पोइ प्रॉपर्टी जो बिज़नेस आहे सफ़ा माना डाउन आहे हा मतिलबु हींअर कोन पियो हले हा। स्कोप घटिजी वियो आहे पर तव्हां वरी तव्हां जूं ॻाल्हियूं ॿुधूं था त मुख़्तलिफ़ सूरत थी साम्हूं अचे सर ही पाम 4 जो नक्शो आहे ए गुज़िरियल साल दिसंबर में हिते 93 नंबर प्लाट मूं खपाए 72 लख रुपए में 20 दिसंबर ते एग्रीमेंट पई आहे उहो हिन महिल तव्हांखे 1 करोड़ 40 लख रुपए में डबल थी वियो डबल थी वियो अच्छा मतिलबु पोइ ही ॻाल्हियूं ग़लति आहिनि न जेके चवंदा आहिनि प्रॉपर्टी हींअर सर डाउन आहे प्रॉपर्टी हिते असां सादिगलोना जो हींअर मथे पीक ते चाढ़े छॾियो अथऊं जेको असांखे गुज़िरियल साल 30-32 लख रुपए में मिलियो हींअर 40 लख 50 लख ते प्लाट अची वियो आहे अच्छा ॿी हिकिड़ी ॻाल्हि त कासिमाबाद हाणे ग़रीब जे रहण जहिड़ो न आहे रहियो न सर एॾो तव्हां महांगो करे छॾियो आहे प्रॉपर्टी वारनि सर असां कोन कयो आहे प्रॉपर्टी वारनि असां कोन कयो आहे पर हालात ऐं महांगाई जेका वधे थी त उन हिसाब सां ऐं तव्हांखे रेट जे बारे में तव्हां चवंदो यार ही छो थो वधे रेट ज़मीन हे 4 साल किरियल हुई ज़मीन अगरि जे 4 साल में आस्ते आस्ते अचे त ही रेट असां लाइ कुझु कोन हो जेको 21, 22, 23, 24 ताईं माना बिल्कुलु क्रेश में आई टोटल फाइलूं जेके हुयूं माण्हुनि जूं माइनस में हुयूं उहो हुननि माण्हुनि नुक़सान बि खाधो आहे ईअं न आहे त ही ज़मीन कॾहिं ॾींदी आहे जेको सोचे लहंदो न जहिड़ो उनखे उहो ई ॾींदी आहे कॾहिं खणी वेंदी आहे कॾहिं ॾेई वेंदी आहे दोस्तों कासिमाबाद को इस वक्त सिंध का दुबई कहा जाता है क्योंकि कासिमाबाद की जो प्रॉपर्टी वैल्यू है कहीं कहीं पर वो कराची से भी आगे निकल जाती है और कासिमाबाद के अंदर यहाँ पर ज़्यादातर मिडिल क्लास और अपर क्लास रहता है इसलिए कासिमाबाद बहुत ही महंगा है और यहाँ पर ख़ास तौर पर वैसे तो बहुत सारे कारोबार करने के मौके हैं बहुत ज़्यादा इधर बिजनेस होता है क्योंकि यहाँ के लोगों का परचेजिंग पावर बहुत ही स्ट्रांग है और यहाँ पर बार्गेनिंग भी बहुत ही कम होती है थोड़ा हमारे सिंधी जो वडेरे ब्यूरोक्रेट हैं उनका स्टाइल है सही वो बार्गेनिंग नहीं कराते मुँह मांगे पैसे भी दे देते हैं अक्सर नहीं बहुत ज़्यादा लोग इस तरह हैं तो यहाँ पर बिजनेस का बहुत ही ज़्यादा स्कोप है फूड की बात करें तो लतीफ़ाबाद से बहुत सारे लोग यहाँ पर उन्होंने रेस्टोरेंट्स खोले हैं इसी तरह परचून का बहुत ज़्यादा बिजनेस है इसी कासिमाबाद में सबसे ज़्यादा जो बिजनेस होता है सबसे ज़्यादा रेवेन्यू जहाँ से जनरेट होता है वो है प्रॉपर्टी का बिजनेस तो बाबर भाई बाबर काका इनका नाम है मैंने पहले भी आपको बताया तो बाबर भाई इस बिजनेस में माशाल्लाह बहुत आगे निकले हमारी दुआएं और भी आगे निकले ये सिंध के नौजवानों को गाइड भी कर रहे हैं देता हूँ कि बिजनेस करें इनकरेज कर रहे हैं यूनिवर्सिटी के जो यूनिवर्सिटी में बिजनेस पढ़ाया जाता है लेकिन वो करते नहीं है प्रैक्टिकल नहीं है प्रैक्टिकल नहीं है भाई हमने बिजनेस किया बिजनेस तो किया है तो बिजनेस पढ़ो भी और प्रैक्टिकल भी करो ना सही तो मुंहिंजा भाइरो मुंहिंजा नौजवानों तव्हां भाउ बाबर काका जी ॻाल्हि ॿोल ॿुधी ॾाढी इनकरेजिंग स्टोरी आहे तव्हांखे उत्साह ॾिनो अथसि हिन जूं ॻाल्हियूं ॿुधो हिन जी ॻाल्हियुनि मां सिखो त यकीनन इंशाअल्लाह ताला तव्हां लाइ नवां गस निकिरी ईंदा ऐं मायूस न थियो हिमत न हारियो भाउ रियाज़ काका भाउ बाबर जो आहे नंढो भाउ जी ऐं हीअ माशाल्लाह सोशल मीडिया तमामु घणी यूज़ करे त मूं कचहरी थी हाल वाल ॾिए पियो मूंखे मुख़्तलिफ़ पेजिस ॾेखारियईं त साईं खां पुछंदासीं त सिंध जा नौजवान कीअं हिन फील्ड में अचनि छाकाणि त साईं बि कमु करे थो इहो साॻियो प्रॉपर्टी जो भाउ जे बारे में पहिरीं पुछूंसि था
भाउ कीअं रही आहे बाबर जी स्ट्रगल तव्हांजे साम्हूं आहे, तव्हां खां वॾो आहे ज़ाहिर आहे, सभु कुझु तव्हां ॾिठो अथव, तव्हां बि कमु कयो था, जी सर। कीअं शुरूआति कई, कीअं अॻिते वधियो? सर बाबर भाउ 2014 में हिते फर्स्ट दुकानु छॾे सेकंड में दुकानु आहे, उते ई एजेंसीअ सां शुरूआति कई, ॿिए हट अची कमु कई। हा फर्स्ट एक्सपीरियंस हिनखे ज़ीरो हो, सही, आहिस्ते आहिस्ते हिन कमु करणु पंहिंजी फील्ड में आयो, आहिस्ते आहिस्ते, छो त इंसानु माउ जे पेट मां त कोन थो सिखी अचे, सही, जीअं अॻियां अॻियां अचे थो त आहिस्ते आहिस्ते माण्हू सिखे थो हिन फील्ड में अची करे। हिन फील्ड में अचण खां अॻु में त तव्हांखे बर्दाश्त इहे शयूं लाज़मी करणियूं पवनि ऐं स्ट्रगल हिन में जाम करणी थी पवे, जदोजहद, छो त हिन में जेतिरो मज़ो आहे ओतिरी ख्वारी पाए, महिनत खां सवाइ को बि माना कोन्हे। असांजे साम्हूं आहे बाबर भाउ, मुंहिंजो वॾो भाउ आहे, माशाल्लाह। हींअर असां 2014 खां स्टार्ट कयो, हींअर 2026 पियो 25 पियो हले, अलाह जो शुक्र आहे। बिज़नेस मां हर शइ, दुकानु पंहिंजो कयो आहे, जाइ वरिती आहे, गाॾियूं बि आहिनि माशाल्लाह। बिज़नेस इहा आहे शइ, ॿियो हींअर मुंहिंजो मामू रिटायर थियो आहे मास्टर, त उनजी 60-37 साल सर्विस आहे। हुन 37 सालनि सर्विस में माना छिके छिके हुनखे 60-70 लख मिलिया आहिनि पेंशन जा। त 2014 में बाबर हुन असां स्टूडेंट, असां हुन मामे जा, मामू असांजो टीचर आहे, असां स्टूडेंट आहियूं हुनजा। असां हींअर माशाल्लाह अलाह जो शुक्र आहे त उनजे साम्हूं आहियूं, बिज़नेस मां हिते पहुता आहियूं ऐं हुन 37 सालनि में माना 60 लख। ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। हिननि जी जेका स्टोरी आहे, ज़ाहिर हिननि जो चवणु आहे, इहा जेका बि स्टोरी ॿुधाई अथनि हिननि जी दावा आहे, ऐं लॻे थो त स्टोरी में कुझु वज़न आहे। केरु ईअं चवंदो त आउं मज़दूर हुउसि, अॼुकल्ह हर को चवंदो साईं वॾो ख़ान हुउसि, असां त वॾा ख़ानदानी माण्हू आहियूं। बिल्कुलु ख़ानदानी जो मतिलबु निशानी इहा न आहे त ख़ानदानी माण्हू पैसे सां थींदो थो। पोइ हिननि जो तालुक बि ॿाराड़ी सां आहे, ॿाराड़ी जा माण्हू, ॿाराड़ी मां शहर में आया, भले ॾिनो काका चवंदो आहियां हिजरत कनि त माण्हू बहितर आहे, हिजरत में फ़ाइदो आहे। सर असांजो तजुर्बो रहियो आहे, माण्हू चवंदा आहिनि ॿियनि जा मिसाल था ॾियनि, असां ख़ुदि एक्सपीरियंस कयो आहे हुन कम। सही आहे। ॿी ॻाल्हि भाउ त हिते कासिमाबाद में अचण खां न लारायो, बंगला ॾिसो था, हा माण्हू ॾाढा रूड आहिनि, ठीकु आहे, ऐं हिते जंहिं वटि जेतिरो पैसो हूंदो आहे, गुरूर बि हूंदो आहे, तकबर बि हूंदो आहे, पर फेस कयो उन्हनि खे, बर्दाश्त करियो, थोरो बर्दाश्त कयो, को मसलो कोन्हे। निवड़त ॾेखारियो, कम में आहे निवड़त, बर्दाश्त, इहे शयूं तव्हां में अची वियूं त इंशाल्लाह तव्हांजी का ॿिया ॻाल्हि इहा आहे त तव्हां सां केरु बदतमीज़ी करे थो त उहो उनजो ज़र्फ़ आहे। चइबो आहे न त मठा कनि मठायूं चङायूं चङनि, जो वड़ जुड़े जिन सी सो वड़ सही कनि। हुननि जो वड़ आहे बदतमीज़ी, बद इख़लाक़ी, कंहिंजो बि। असांजो वड़ हुजणु घुरिजे अख़लाक़, अख़लाक़ जो दामन न छॾणु घुरिजे। अख़लाक़ अपनाइण सां पंहिंजी बेइज़ती न थींदी, असांजी इज़त वधंदी। बिल्कुलु सर, बिल्कुलु। हा ईअं आहे न भाउ? बिल्कुलु सर, एग्री आहियूं तव्हांजे ॻाल्हि हा न। त सिंध जे नौजवाननि खे हिन फील्ड में अचणु घुरिजे। असां चवंदासीं महिनत कनि त बहितर आहे, हिन फील्ड में अचनि, पढ़ाई पंहिंजे जाइ ते आहे, पर अॼुकल्ह ॾिसो न, पर जॉब मां छा थो थिए, 50,000 लख रुपया पघार मां हींअर पाकिस्तान में त वैल्यू न आहे हिन शइ। सही आहे। बिज़नेस इहो शइ आहे त तव्हांखे 3-4 साल स्ट्रगल सुठी करणी थी पवे, पोइ तव्हां मालिक था चओ। पोइ 5 साल 8 साल तक़रीबन तव्हांखे हिन में कम में ॾियणा था पवनि, पोइ तव्हां मालिक था भाउ बाबर घुमण फिरण जो वॾो शौक़ीन आहे, ऐं सोशल मीडिया ते मूं थोरो इन शयूं ॾिठियूं, वॾो एंजॉय करे थो लाइफ खे। करे थो सर, लाज़मी एंजॉय, हिन कम सां गॾु एंजॉय बि करणु लाज़मी आहे। एयरपोर्ट असां उते दियोसाई अस्तूर ऐं पाकिस्तान असांजो ॿाहिरी मुल्क खां घटि कोन्ह आहे। सही आहे। त माण्हू ॿाहिरी मुल्क था वञनि था, दियोसाई अस्तूर ॾिसी अचो न, या गिलगित बल्तिस्तान ॾिसो, तमामु बहितरीनु ख़ूबसूरत आहे। ऐं हर 6 महीने असां वेंदा आहियूं साल में।